अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार अब यहाँ मारवी थी सबका मेरी शाम का नाज़रीन हेडलाइंस। लाहौर हाई कोर्ट में हमजा शहबाज का वडे वसी तौर हल बर्दारी लाए दरख्वास्त ते ॿुधणी अदालत हुकुम ॾिनो आहे त गवर्नर पंजाब लिखत में ॾे त हू कसम न खणाईंदो त अदालत कंहिं ॿिए खे कसम खणाइण जो चवे। चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट चयो आहे त गवर्नर पंजाब आईनी ज़िम्मेवारी पूरी न पियो करे। जेकॾहिं गवर्नर ख़त नथो लिखे त अदालत 20 वॻे ताईं हुकुम जारी कंदी। एडवोकेट जनरल पंजाब अहमद अवेस चीफ जस्टिस लाहौर हाई कोर्ट अमीर भट्टी अॻियां पेश थियो। एडवोकेट जनरल चयो आहे त गवर्नर न कसम न खणाइण ते स्पीकर कसम खणाई सघे थो। दरख्वास्त में स्पीकर खे धुर न बणायो वियो आहे। गवर्नर पंजाब सम्झे थो त वज़ीर आला जी चूंड आइन मूजिब न थी आहे। चीफ जस्टिस पुछाणो कयो त इहो किथे लिखियल आहे त गवर्नर इलेक्शन खे वञी ॾिसंदो। 21 ॾींहं थी विया आहे, सूबे में का बि हुकूमत न आहे। इलेक्शन अदालती हुकुम ते थी। इलेक्शन कीअं थी अदालत उहो बि ॼाणे थी। गवर्नर ॿुधाए त हू गैर हाज़िर आहे या कसम नथो खणाई सघे। वफाकी काबीना में वाद वधीक 4 वज़ीरनि उहिदे जो कसम खणी वरितो। काफ लीग जो चौधरी सालक बि वफाकी वज़ीर तौर कसम खणी वरितो। वफाकी वज़ीरनि खे कसम खणाइण वारी तक़रीब ऐवान सदर में थी। इस्लामाबाद हाई कोर्ट में अदालती कार्रवाई जी लाइव स्ट्रीमिंग जो फ़ैसिलो। IT डिपार्टमेंट चीफ जस्टिस अतरमुल्ला जे अदालत में सिस्टम लॻाए छॾियो। ट्रायल तौर अॼु अदालती कार्रवाई महदूद पैमाने ते सिधी रीत ॾेखारी वेंदी। ट्रायल जी कामयाबी बाद वेबसाइट ते अदालती कार्रवाई ॾिसी सघिबी। शर्जील मेमण सिंध काबीना जो हिस्सो बणिजी वियो। शर्जील मेमण सूबाई वज़ीर तौर कसम खणी वरितो। वक़्ती गवर्नर आगा सिराज दुरानी शर्जील मेमण खे कसम खणायो। सिंध जे वॾे वज़ीर पारां काबीना में शामिल थियण ते शर्जील मेमण खे वाधायूं। ज़रियनि जे सवण आहे त शर्जील मेमण खे इतलात वारे वज़ारत जो कलमदान ॾिनो वेंदो। इमरान हुकूमत 6 सालनि ताईं मुआशी दहशतगर्दी कई। तरक़ी ऐं रिथाबंदी जे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त इमरान ख़ान सी बेग मनसूबे खे नुक़सान पहुचायो ऐं समूरनि इदारनि खे तबाह करे छॾियो आहे। मुल्क अंदरि गुरबत में तारीख़ी इज़ाफ़ो थियो आहे। हाणे पाकिस्तान खे मुआशी तौर मज़बूत बणायो वेंदो। बलोचिस्तान जे इलाइक़े अवरान में दहशतगर्दी जो सिक्योरिटी फोर्सिस ते हमलो। एक मेजर शहीद सिपाही ज़ख़्मी थी पियो। ISPR जो चवण आहे त कहन में क़ाइम चेक पोस्ट ते दहशतगर्दनि हमलो कयो। फोर्सिस कामयाबी सां हमले खे नाकाम बणायो ऐं जाबिल इलाइक़नि ताईं दहशतगर्दनि जो पीछो कयो। फायरिंग जी ॾेवट में एक मेजर शाहिद बशीर शहीद ऐं एक सिपाही ज़ख़्मी थी पियो। ISPR जो चवण आहे त फोर्सिस क़ौम सां गॾिजी बलोचिस्तान जे अमन इस्तेहकाम ऐं तरक़ी खे सबूताज़ करण जी कोशिश खे नाकाम बणाइण लाइ पुरज़म आहे। वॾे वज़ीर मादली शाह अवरान में फोर्सिस ते हमले जी मज़म्मत कंदे मेजर जी शहादत ऐं सिपाही जे ज़ख़्मी थियण ते ॾुख जो इज़हार कयो आहे। बनी गाला खां वज़ीर आज़म हाउस ताईं सफ़र में 98 करोड़ ख़र्च थिया। पीपल्स पार्टी जी सीनियर नायब सदर शेरी रहमान चयो आहे त चवंदा हुआ त हेलीकॉप्टर जो ख़र्च 25 रुपया फ़ी किलोमीटर आहे। इमरान खान जे हेलीकॉप्टर जो ख़र्च 60 लख रुपयनि खां वधीक हो। आवाम जो पैसो हेलीकॉप्टर ते ख़र्च कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो इजलास अॼु वज़ीर आज़म हाउस में थी रहियो आहे। हथियारबंद फ़ौजनि जा सरबराह वफ़ाक़ी काबीना जा मेंबर ऐं ॿिया इजलास में शिरकत कंदा।
मुल्क में अमन अमान जी सूरत हाल कौमी सलामती के मामलों समेत बिन मामलों ते विचारियो वेंदो। नाड़े वारो वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल IMF सां ॻाल्हियुनि लाइ वॉशिंगटन पहुची वियो। मुफ्ता इस्माइल 24 अप्रैल ताईं IMF इख्तियारनि सां ॻाल्हियूं कंदो। बिजली पेट्रोल जी क़ीमतनि में रियायत वठण जी कोशिश कई वेंदी। IMF सां कयल वाइदा ॼाणी वाणी टोड़िया पिया। नाड़े जे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल चयो आहे त गुज़िरियल हुकूमत आलमी मालियाती इदारे सां कयल कुझु वाइदा ॼाणी वाणी टोड़िया ऐं कुझु वाइदा नाअहलीअ करे टोड़िया। लंडन में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुफ्ता इस्माइल चयो आहे त पाकिस्तान में महांगाई दुनिया में 3 नंबर ते आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त इमरान खान IMF सां पाकिस्तान जी ख़ुदमुख्तारी जो सौदो कयो। स्टेट बैंक जी ख़ुदमुख्तारी जो कानून रिवर्स कयो वेंदो। स्टेट बैंक जे गवर्नर जो मुद्दो पूरो थियण वारो आहे। संदसि ख़िदमतूं वधीक घुर्बल न आहिनि। मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना सबब का बि फौतगी साम्हूं न आई। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 80 नवां केस साम्हूं आया। मुल्क में हाकारी केसनि जी शरह ॿुड़ी ॾाई 3.7% रही। NIH मूजिब इलाज हेठि 196 मरीज़ जी हालत गणिती चुकी आहे। चौबीस अप्रैल खां ॿारनि खे फास्ती टीका लॻाइण जो हफ़्तो मल्हायो वेंदो। सिहत जी सूबाई वज़ीर असा पेसो चयो आहे त शहरी पंहिंजे ॿारनि खे फास्ती टीका ज़रूरु लॻाराइनि। सिहत बाबति मीडिया बि अहम किरदारु अदा करे सघे थी। ॿारनि खे उड़ीअ सां टीका लॻाइण तमामु ज़रूरी आहे। गोलाची हादसे जो हिकु ॿियो ज़ख़्मी बि फौतनि जो अंग वधी वियो। अहमद राडू रोड ते ॿिनि मोटरसाइकिल्स में आम्हूं साम्हूं टक्कर जे नतीजे में 48 वरीह जो शख़्स नूर हसन थॾे ते फौती वियो। ॿियो ज़ख़्मी उर्स समेत जो ज़ख़्म जी सट नसंदे हैदराबाद जी अस्पताल में ज़ख़्म जी सट नसंदे दम ॾेई छॾियो। फौती जो मर्द ज़रूरी घुर्जूं पूरो करण बाद पार्सन हवाले कयो वियो आहे। नओं देरो भरिसां कोच ऐं चिंची में टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो हयाती विञाए वेठो। शुगर मिल बाईपास रोड ते कोच ऐं चिंची में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो। गरीबाबाद पाड़े जे रवासी मोहम्मद फरीद भुट्टो सख़्तु ज़ख़्मी थियण बाद अस्पताल में दम ॾेई छॾियो। कोच ड्राइवर कोच छॾे फरार थी वियो। पुलिस पहुची कोच तहवील में वठी छॾी। कंदकोट में भित किरण सबब 8 वरीह जी बाड़ी दबजी फौत थी वई। ॻोठ रहमली शाह में घर जी भित ओचितो किरी पई। 8 वरीह जी नीवी सफिला गोलो मौक़े ते ई दबजी दम ॾेई छॾियो। वाक़े बाद फौती नीवी जे घर में कोहराम मची वियो। सदमे में संदसि वालिदैन बेहाल थी विया। रूसी बहरी जहाज़नि लाइ अमेरिकी बंदरगाह जे इस्तेमाल ते पाबंदी जो फ़ैसिलो। अमेरिकी सदर जो बाइडन चयो आहे त रूस ते दबाव विझण लाइ कैनेडा ऐं यूरोपीय मुल्क पाबंदियूं लागू करण लाइ साथ ॾींदा। कंहिं बि रूसी जहाज़ खे असांजे सामूंडी पटी ते पहुचण जी इजाज़त न आहे। रूस वधीक उणटीह अमेरिकी शख़्सियतुनि ते पाबंदी लागू करे छॾी। परॾेह मीडिया मूजिब अमेरिकी नायब सदर कमाल हारिस ऐं फेसबुक जो मालिक मार्क ज़ुकरबर्ग ऐं ॿिया माण्हू रूस में दाख़िल न थी सघंदा। रूसी मीडिया मूजिब इहो अमल रूस मुख़ालिफ़ अमेरिकी पाबंदी जे जवाब में कयो पियो आहे। ऐं पाकिस्तान जे वर्सटाइल अदाकार मोइन अख्तर जी 10वीं वसीयत मल्हाई पई वञे। ॾखण एशिया जे करोड़े दिलनि ते राज कंदड़ मोइन अख्तर जे मदान पारां खेसि भेटा पेश कई पई वञे।